अदी मूंखे त अंदाज़ो ई कोन हुयो त नंढी मालकियाणी मूंखे एॾी आसानी सां माफ़ करे छॾींदी। मां त हरू भरू पई टिॼां। ॻाल्हि त ॿुधो, तो ई त चयो पे त रुखसार ऐं शहरोज़ खान पाण में राज़ी थी विया आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त इहो थियो कीअं। इहो राज़ीनामो का चाल बि थी सघे थी। इहा शाह मुराद वारी छोरी आहे न, इहा खान बहादुर खां चोरी अचे मिली वई अथनि। शाह मुराद जी छोरी जी एॾी हिम्मत थी वई आहे। अदिया जेकी चांड्रो की आहे न, पढ़ियल लिखियल छोकिरी आहे, जे न आई पंहिंजीअ ते कंहिंखे आंगूठो ॾेखारींदे देरी न कंदी। न को इहा ॻाल्हि कान्हे। ऐं भले केतिरी बि पढ़ियल लिखियल छो न हुजे, हा भले एॾी अकाबर हुजे, पर मर्द खां ॾाढी न थींदी आहे। अदी तूं बि न सफ़ा चरी आहे। अॼुकल्ह जूं छोकिरियूं मर्दनि खां 4 रतियूं अॻिते अथई। को रिढ बकरी थोड़ी आहिनि जो जंहिं पाए सां ॿधू ते ॿधिजी वञनि। अम्मा अम्मा शाह मुराद लाए इन मूंखे कुटियो अथई। हिते बि धकया अथई, हिते बि धकया अथई। शाह मुराद मारियो आहे? हा कुटियो अथई। ॾाढो भलो थियो। वो पादर सवाया हणई आहे। मुंहिंजे त हाम में थदकार पइजी वियो आहे तो मोचड़ा खाधा आहिनि त। अम्मा पर ॿुधाए तोखे छा लाइ मारियो अथसि? अम्मा बेगुनाह मूंखे मारी, दड़का ॾिनई बेगुनाह। हरू भरू मासूमड़े खे कुटियो अथई। तूं काथे कूड़ त नथो ॻाल्हाए? छो जो शाह मुराद हरू भरू कंहिंसां खोसण वारो माण्हू ई न आहे। अरे हाणे ठहियो से ॿुधायो माठ करे वे। लाजे तुंहिंजा बि हिन ग़रीबड़े ते कहिड़ा खार आहिनि जो हर ॻाल्हि में उनखे कूड़ो कयो वेठी। मासी इहो जेको शाह मुराद आहे न, इन मूंखे ज़ीनत जे करे मोचड़ाया आहिनि। ॾाढो कुटियो अथई। अम्मा ज़ीनत जे पारां त पोइ तो कई हूंदी न का न का खशट ज़ीनत सां, तॾहिं तो उन जी तरफ़ां तोखे धड़का ॾिनई। मासी हरकत करण किथे थी ॾे। मां त वियो मांसि ज़ीनत खे शादी लाइ राज़ी करण जे लाइ, पर विच में इहो शाह मुराद अची वियो। भला उन छा वञे असांजे विच में? हा मां उन छा वञे? ॿुधंदी वञ दी, ॿुधंदी वञ। अॼु त पंहिंजे वातो ई फाटे तो, पंहिंजा सॼा करतूत तो ॿुधाए ऐं चङी तरह तूं बि ॿुधी वठ पंहिंजे पुट जा सॼा करतूत। अरे छोरा निभागा, इहो ॿुधाए तोखे इहा मत ॾिनी के त ज़ीनत सां वञी तूं शादी जी ॻाल्हि कर। हा हो मूंखे वणंदी आहे। मां चवां थी चंबो हणी मुंहुं ड्राए छॾींदी मैं। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।